न न हलंदे छा? यार यार मां हिते ई वेठो आहियां, तव्हां थी वेठो। अड़े किथे तूं रियाज़ सां बदल त नहीं? ठीकु आहे भला वेठो। वाह दोस्त वाह, असांखे छा चवंदो आहे त ज़िंदगी में कॾहिं कंहिं गैर औरत खे छुहंदुमि बि न। हे सभु छा आहे? हाणे दे ख़बर काॾे वई तुंहिंजी दावा? अरे कूड़ा फ़क़ीर, असां तोखे उन ॾींहुं सम्झी वियासीं जंहिं ॾींहुं तोसां हिते काइनात मिलण आई हुई। अच्छा त तूं अॻ में हिते गुल खिलाए वेठो आहे ऐं ही झूपड़ी तुंहिंजे लाइ ऐश खानो आहे। हा पर तूं पोइ पंहिंजे पीउ जे बंगले में ऐश कीअं कंदे? हाणे ॿुधाए, संगत सां मिले थो या कढूं तुंहिंजो शहर में जुलूस? शकील, तव्हां मुंहिंजा दुनिया जा दोस्त आहियो। तव्हांखे जीअं सुठो लॻे तव्हां उअं ई कयो, पर मां तव्हां जहिड़ो थी नथो हली सघां। असां सभु ख़राब आहियूं ऐं ही ॾिस हाणे तोखे गुलनि जा हार पाराए हली था शहर में गश्त करायूं। मूंखे मंज़ूर आहे। लॻे थो ही पागल आहे। अड़े शर्म कर, असां सां ऐश करण में तोखे शर्म थो अचे ऐं हिते पंहिंजो अलॻि जहान जोड़ी वेठो आहे। अड़े छॾ इहे ढोंग, इहे नाटक ऐं हेड़ियूं हसीन औरतूं बि तुंहिंजे हथ में क़ैद लॻी पयूं। यार इहे असांखे बि तो गुर सेखार। इहा छॾ इहो फ़क़ीर वारो नाटक ऐं रलजो असां सां। तव्हांखे जेको वणे सो चओ। मां वाकई गुनहगार आहियां। अयाज़, मां किथे थो चवां त मां तव्हां खां वधीक सुठो आहियां, पर मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। रियाज़, असांखे पाण खां छो थो छिनी? असां सां गॾिजी वञ यार। अयाज़, मां तव्हां खां किथे छिॻो आहियां? छिॻियल त तव्हां आहियो। पर यार तूं त सफ़ा को पागल आहे। हे ईअं कोन सुधरंदो। हिन खे हिन छोकिरी समेत हली था चाचे कमाल वटि पेश कयूं ऐं हिन जा करतूत बि ॿुधायूंसि। पाणे उहो हिन ॿिन्हिनि खे सुधारींदो। हिन जी का बि ज़रूरत न आहे। छो जाना, तोखे छा थियो? अव्हां सभु हिन जा दोस्त न दुश्मन आहियो। जॾहिं हिकु माण्हू ख़ुदा ॾो पाण खे जवाबदार महसूस थो करे त तव्हां हुनखे मजबूर छो था कयो? तव्हां जहिड़ो थिए त छा असीं ख़राब आहियूं? मूंखे तव्हां सभिनी जी ख़बर आहे। मुंहिंजो वात न खोलायो। ही तव्हांजो दोस्त वाकई फ़क़ीर आहे। हिन त मूंखे हथ बि न हिलातो। लॻे थो तव्हां ताज़ी मानी पचाए रखी हुई, उहा बि तव्हां फ़क़ीर खे ॾेई छॾी। हाणे तव्हां छा खाईंदो? मैडम, अलाह साईं जो गंज आहे, अधु मां पंहिंजे लाइ बि रखी आहे, उहा खाईंदुसि। ज़रूरी हुयो त पंहिंजो पाण खे बुख ते रखी फ़क़ीर खे ॾेई छॾियो? मैडम, इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त खाइबो जीअण लाइ आहे, खाइण लाइ न जीबो आहे। जेकॾहिं घणे खाइण में ई मौत बराइप हुजे त पोइ त सभ खां वधीक उठ खाईंदो आहे। ॿियो त सच इहो आहे त जॾहिं बि फ़क़ीर जी सदा मुंहिंजे कन ते पवंदी आहे न, ऐं जॾहिं उहो घुरंदो आहे त अलाह जे नाले ते मूंखे ॾियो, त मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मूं वटि जेको कुझु आहे, जेको कुझु बि आहे, मां हुन जे नाले ते क़ुर्बान करे छॾियां। मूंखे फ़क़ीर जी सदा बेचैन करे छॾींदी आहे। सभु कुझु ॾियण वारो उहो ई त आहे। पर केतिरा ई माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि ते ऐं फ़क़ीर जी सदाउनि ते ध्यानु न ॾींदा आहिनि। मैडम, तव्हां कॾहिं कंहिं नंढड़े ॿार खे शइ वठी ॾिनी आहे? हा, ऐं जॾहिं तव्हां हुन खां उहा ई शइ खाइण जे लाइ घुरंदा आहियो त थोरी, बिल्कुलु थोरी तव्हांखे ॾींदो आहे। हालांकि वठी बि तव्हां ॾिनी हूंदी आहे हुनखे, मोटाए ॾियण में कंजूस साहिब कंदो आहे। हीअ बि साॻी ॻाल्हि आहे। जंहिं सभु कुझु ॾिनो आहे उन जे नाले ते ई ॾियण में माण्हू खे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। तव्हां इहे ॻाल्हियूं किथां सिखिया आहियो? अंदर वारे खां। अंदर वारे खां? ॻाल्हि इहा आहे
त मां तव्हां सां प्यार करण आयुसि, कुर्ब वंडण आयुसि। पर तव्हांजी ॻाल्हियुनि त मुंहिंजे दिलि ते मोहर हणी छॾी। सभु कुझु हूंदे बि सभु कुझु छॾे वेठा आहियो, ऐं असां कुझु न हूंदे बि हासिल करण जे चकर में इज़तूं विञाए वेठा आहियूं। सची आहे त मां हिते तव्हांखे ख्वार करण आई हुयसि। तव्हांजे दोस्तनि मूंखे पैसा ॾिना हुआ, जीअं मां तोसां कुर्ब वंडिया त हू तोखे पकड़नि। मां हुननि खे मिसकाल ॾींदमि ऐं हू तोखे ख्वार कंदा ऐं साबित कंदा त तूं फ़क़ीर नहीं। हा, हू मुंहिंजा पुराणा दोस्त आहिनि ऐं हू चाहिनि था त मां बि हुननि वांगुरु रुलां, होटलिंग कयां, जुआ खेॾां, शराब पीयां, पर मूंखां उहो नथो थिए। छो? छाजे करे? उहो इन करे, सिर्फ़ु इन करे जो ज़िंदगी जो इहो तर्ज़ अमल कंहिं बि पैगंबर या कंहिं बि अलाह जे वली जो न आहे, ऐं हू जेको मूंसां गॾु आहे हर